माशाल्लाह साईं मेहमान तमाम ज़बरदस्त आया इमदाद हुसैनी साहब आया हैं मैडम सर इमदाद अस्सलाम वालेकुम जोड़ी को बरकरार रखिए हमेशा बरकरार रखिए आबाद रहिए साईं तमाम बड़ी शख्सियत आहे बिल्कुल ऐं मां जो पीटीए जे कदम जो सफ़ा नओं माण्हू हुउसि ऐं पहिरियों दफ़ो साईं ड्रामो करे पियो उन ड्रामे मां ज़रूरु एंट्री ॾियो अंदरि मां आयो आहियां ड्रामे में जो ॾिसी कान्हे आहिनि सभु चहिरा तूं चरियो थी वेंदो आहे ऐं चरियो मूंखे अहिड़ो कयईं जो चरियो ई हिट थी वियो अॼु ताईं चरियो अधी पंहिंजा लफ़्ज़ ई पंहिंजा मूं बि बेदर साईं घणनि माण्हुनि खे चरियो कयो ऐं अमजद शाह साहब वेठा आहिनि टीवी जा प्रोड्यूसर आहिनि ऐं साईं अरशद अब्बासी साहब बाक़ाइदे महबूब अब्बासी जो पासो वरितो अलाह ख़ैर करे ऐं माशाल्लाह असां तमामु ज़बरदस्त सभई महिमान आयल आहिनि अॼु साईं बेदल मसरूर साहब खे ॿुधंदासीं बेदल मसरूर साहब जंहिंजो तसलसल ॾिसूं त फ़कीर ग़ुलाम अली मसरूर खां फ़कीर साईं आहे ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे कि मां घणो वक़्तु साईं सां गुज़ारींदो आहियां पोइ उहो मस्जिद में हुजे या साईं जन जी वताक ते हुजे या रस्ते में हुजे उहे साईं अॼुकल्ह पकिड़ो रखी वियो साईं सोचियो त हिकिड़ो गॾो बि हुजे तूं जो टाइम न ॾींदो साईं मूं साईं गुज़ारींदो सोड़ो थींदो अॼु कपिड़नि जे रंग जी ख़बर थी पए मैचिंग आहे साईं जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे सच वॾो ॾोहारी आहे शेख हया साहब जी शाइरी वरी उन्हनि ते शमशेर हैदरी साहब जेका पैरोडी लिखी कमाल हुई आहे शमशेर हैदरी साहब जेको त भत वॾो ॾोहारी आहे भत वॾो ॾोहारी आहे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे तेल कढ़ाई चाढ़ियो वियो आहे घाणे में पीढ़ायो वियो आहे जंहिंजे पेट में वट विझे थो भत वॾो ॾोहारी आहे मां ॾोही आहियां मूं कहिड़ी भत रंधिया आहे साईं जो मशहूरु थियो तमामु ज़बरदस्त कलाम ऐं सारस बि अची वियो माशाल्लाह बेदल साईं जी जवानी आहे जेके ॻाल्हि पारस त मुंहिंजे ख़्याल में साईं प्रोग्राम ते हूंदो सिंध टीवी जे प्रोग्राम हूंदो न दमादम साईं अच्छा तमामु ज़बरदस्त मोज़िज़ घरानो साईं बेदल मसरूर साहब जो ऐं सवात वयल आहे ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां पंहिंजी ज़िंदगी में साईं इमदाद हुसैनी साहब खे बेदल मसरूर साहब खे ज़िंदा हालत में ॾिसी वरितो इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त तक़रीबन असांखे आस ई रहिजी वेंदी आहे काश हिननि सां मिलूं इहा आस रहिजी वई शेख हया साहब सां कॾहिं मिलूं पर तव्हां सां मिली वेंदो सम्झो हुन सां मिली वेंदो त हाणे मुंहिंजे ख़्याल में साईं म्यूज़िशियन जे करे लॻी विया आहिनि त प्रोग्राम शुरू थिए तव्हांखे सभ खां वधीक घणो वक़्तु ॾिजे असां त आहियूं ई तव्हां लोकल छे जे विच माइक खोले मोदी साहब हाणे वॉइस कंदो